मुंहिंजो पाकिस्तान आ ही मुंहिंजो पाकिस्तान आ, तुंहिंजो पाकिस्तान आ ही मुंहिंजो पाकिस्तान आ, हिन ते दिल कुर्बान हिन ते जान भी कुर्बान आ, ओ हिन ते दिल कुर्बान हिन ते जान भी कुर्बान आ। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जरा पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजो दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे राति जे हिन पहर में। ऐं राति जो ही पहर ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे, स्पेशली जॾहिं असांजे हिन शो में लाइव कॉलर्स ईंदा आहिनि, गीत गज़लूं गाना ॿुधाईंदा आहिनि, त अञा मज़ेदार थी वेंदो आहे, अञा ही राति जो पहर अञा वधीक सुहिणो थी पवंदो आहे। सो अॼु बि पाण कचहरी बि कंदासीं ऐं अॼु स्पेशली मिली नगमा पाण ॻाईंदासीं, छो त असां जंहिं मुल्क में रहूं था उन मुल्क असांखे घणो कुझु ॾिनो आहे, असांखे हुन आज़ादी ॾिनी आहे, असांखे हुन मुल्क मतिलबु जाम कुझु ॾिनो आहे। मां चवंदो आहियां त उहे बदनसीब माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे मुल्क जी पंहिंजी गिला कंदा आहिनि। मां चवंदो आहियां हमेशह जिथे बि रहो उन जॻह जी, उन घर जी मतिलबु सुठाईअ में ई लफ़्ज़ इस्तेमालु कंदा कयो। सो असांखे पंहिंजे घर खे पाण ठीकु करिणो आहे। काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके घर में ख़राबु कंदा आहिनि घर खे, पर उनखे ठीकु करण बि असांजो ई कमु आहे। त कोशिशि कजे त पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे हिन झंडे जे लाइ मां चवंदो आहियां त बसि सभु कुझु क़ुर्बान करे छॾे माण्हू। सो लवली कचहरियूं थींदियूं, अॼु खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं, खोड़ सारा तव्हां खां मिली नगमा बि ॿुधंदासीं। पर हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे उहो कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु बि ख़ूबसूरत आवाज़ु, ख़ूबसूरत अंदाज़ साईं ज़हूर जो। अलाह अलाह अलाह, वाह वाह, इंजॉय।
मेहरबा तुझी अखियुनि में छाहे लिकल, मेहरबा तुझी अखियुनि में छाहे लिकल, दंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो हो, दंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो, कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो हो, शाम जो ही पहर नाम असांजे कयो हो। वेलकम जी, ख़ुशि आमदीद, भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा। ऐं लाइव विथ राजा में अवां मूंसां गॾु गॾु हूंदा आहियो लाइव कॉल्स जे ज़रिए, ऐं उन सां गॾु गॾु मैसेज जे ज़रिए मैसेज बि अवां कंदा आहियो। त अॼु कान को सुठो सुठो नज़म पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे देश जे लाइ ऐं पंहिंजे पाकिस्तान जे लाइ जेकॾहिं तव्हां लिखी मोकिलींदो ॾाढो ज़बरदस्तु लॻंदो, मूंखे पढ़ण में बि सुठो लॻंदो ऐं तव्हांखे वरी लिखण में बि सुठो लॻंदो। सो ज़रूरु तव्हां अचो। ऐं उन सां गॾु गॾु अॼु काफ़ी दोस्त हीउ जेको साल आहे असांजो, हीउ जेको 14 अगस्त आहे, जेको हीउ आज़ादी जो जेको असां सेलिब्रेशन कंदा आहियूं हर साल, हीअ जेका 2025 जी जेका सेलिब्रेशन आहे, इहा कुझु अलॻि ई आहे। उहो कुझु अलॻि इन जे करे आहे त रिसेंटली जेको असांजे, मां त नालो बि न वठणु पसंदि कंदो आहियां उन्हनि माण्हुनि जो जेके माण्हू असांजे मुस्लमाननि जे लाइ जेके माण्हू बुरो सोचनि या जेको असांजे मुल्क जे लाइ बुरो सोचनि, त पासे वारनि असां ते जेको आहे ऑपरेशन सिंदूर जे नाले सां हिकिड़ो भई कमु शुरू कयो, त उनजे वरी जवाब में जेको आहे बुनियाद मरसूस जे नाले सां जेको असांजी फ़ौज जेको उन्हनि खे जवाबु ॾिनो, त उहो त मां थो चवां त सदियुनि ताईं केरु विसारे न सघंदो। सो ज़रूरु अॼु पाण पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कंदासीं, मिली नगमा ॿुधंदासीं, तव्हां खां ॿुधंदासीं, तव्हां सां कचहरियूं कंदासीं, मुल्क जे हवाले सां तव्हां खां हाल अहिवाल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। साईं कहिड़ा हाल आहिनि? मेहराब ख़ान, ख़ुशि आहियो? चाक तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? 14 अगस्त अञा 14 अगस्त ते मुबारक न थी, पर फ़िलहालु पाण सेलिब्रेट बि कयूं था। त तव्हां पंहिंजे हा 14 ते तव्हांजो प्रोग्राम ई कोन्हे। हा ख़ैर आहे, पोइ अॻियां पोइ आया आहियूं त तव्हांखे मुबारक हुजनि एडवांस में। ऐं पेट्रोल बि लही वियो न अॻिए दफ़े। वाह 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 वाह, घणो लथो? 5 रुपया 50 पैसा लथो, 54 पैसा। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त हाणे ज़बरदस्त। वरी लहंदो 15 तारीख़, ॿार घटिजी विया। ॿार घटिजी वियो आहे। त तव्हां ख़ुशख़बरी ॿुधाईंदा आहियो असांजे कॉलर्स खे, असांजे नादरीन खे। हा जी जी, ॿियो ख़ैर आहे साईं? खाधा कहिड़ा पसंदि आहिनि? खाधा कहिड़ा पसंदि आहिनि? पंहिंजे मुल्क पाकिस्तान जा त खोड़ सारा खाधा आहिनि जेके मशहूरु आहिनि पूरी दुनिया में, पर तव्हांखे कहिड़ा खाधा पसंदि आहिनि? बकर जो गोश्त, तितर। बकर जो गोश्त ऐं तितर, अच्छा। हरण। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त, महिरबानी महिरबानी महिरबानी। मेहराब खां जुड़े साईं, माना उहो चवंदा आहिनि न त जीअं बंदूक कुल्हे ते रखे, माना माण्हू पुछंदो आहे ॾे हाल अहिवाल जल्दी, उएं हूंदो आहे। बसि ईंदो आहे ऐं चवंदो आहे त बसि हीअ भॼ भॼा हुजे, ख़तमु कयां फ़ोन कॉल कयां। सो मेहराब भाई महिरबानी, कुर्ब अवांजी महिरबानी। अवां शो में शामिलु थींदा आहियो ऐं कोशिशि कंदा आहियो, पंहिंजी हाज़िरी लाज़मी लॻाईंदा आहियो। सो अवांजो प्यारु, अवांजी मोहबतूं, अवांजी मोहबतुनि जो अहसासु हिन महफ़िल में आहे शामिलु। छो त राति थिए थी, सूर जाॻनि था, ऐं सूरनि सां गॾु गॾु ज़िंदगीअ जी ख़बर पए थी त ज़िंदगी आहे छा, ज़िंदगीअ जूं ज़िमेदारियूं जेके हूंदियूं आहिनि उहे आहिनि छा, जॾहिं सूर मिलंदा आहिनि। सो सूरनि सां गॾु गॾु ख़ुशियूं उहे हूंदियूं आहिनि असां वटि जेके असां पंहिंजे बचपन खां वठी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे ईंदा आहियूं। ख़ूबसूरत यादूं असां सांडे रखंदा आहियूं पंहिंजे दिलि जी हार्ड डिस्क में, वरी उन्हनि खे बार बार असां सोचींदा आहियूं त ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत थी वेंदी आहे। सो लवली कॉल्स, लवली कचहरियूं, लवली ॻाल्हियूं अवां सां थींदियूं रहंदियूं इन प्रोग्राम में। ऐं कोशिशि आहे त पाण मोहबत जी ॻाल्हि कयूं, अमन जी ॻाल्हि कयूं ऐं प्यार जी ॻाल्हि कयूं, ऐं कोशिशि कयूं त असां दुनिया में इहो लाज़िमी साबित कयूं त असां जेका पाकिस्तानी क़ौम आहे उन में केतिरी ॿधी आहे। ऐं असां जॾहिं गॾु थींदा आहियूं त पोइ दुनिया जी का बि ताक़त असांखे अलॻि बि न करे सघंदी आहे ऐं असांखे चोरे बि न सघंदी आहे। त जीअं हींअर एॾो ज़बरदस्त जेका हीअ जंग जी सूरत में जेको कमु शुरू थियो हुयो, वरी माशाल्लाह बुनियाद मरसूस जे हवाले सां जीअं असांजो ऑपरेशन शुरू थियो त सॼी क़ौम बि गॾु बीह रही न। क़ौम जॾहिं सभु गॾु थी विया, जॾहिं सभु माना सोशल मीडिया हुजे, मीडिया हुजे, असांजा जेके सियासतदान हुजनि ऐं जेको आहे सो जेके बि हिक ॿिए सां माना भले केॾो बि थोरी घणी उहो हूंदा आहिनि न त जहिड़ो वेड़ो हूंदो आहे पॉलिटिशियन्स जो पाण में, पर इन जॾहिं मुल्क जी ॻाल्हि आई त सभु हिकु थी विया। मीडिया, सियासतदान,
जेके असांजा फोर्स जा इदारा आहिनि सभु हिकिड़े पेज ते बीठा ऐं उन्हनि चयो त सभ खां पहिरियां पाकिस्तान ऐं नारो बि हिकिड़ो ज़बरदस्त असांजे चीफ साहिबु लॻायो जेको त पाकिस्तान हमेशह ज़िंदाबाद त पाकिस्तान इंशाअल्लाह हमेशह ज़िंदाबाद रहंदो ऐं असांजी इहे ई दुआऊं आहिनि त असां हमेशह पंहिंजे मुल्क खे ईअं ई ख़ूबसूरत ॾिसूं ईअं ई असां पंहिंजे मुल्क में तरक़ी वारा जेके कम थियनि पिया इहे ॾिसंदा रहूं पर ज़िंदगीअ में इहो बि मां चवंदो आहियां त हिन मुल्क असांखे घणो कुझु ॾिनो आहे असां वरी बि किथे वेहंदा आहियूं छा कंदा आहियूं या काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजे मुल्क जी तारीफ़ न कंदा आहिनि सो पंहिंजे मुल्क जी तारीफ़ कयो सभु शइ सही थी वेंदी हा लाइव कॉल्स जो असीं सिलसिलो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे इन नंबर खे तव्हां डायल कंदो ऐं प्रोग्राम में शामिलु थी वेंदो ऐं अॼु असांजो जेको डायरेक्टर आहे उहो थोरो माना ईअं अहसासु ऐं हुन में आहे छा में आहे रंगनि में भरियो पियो आहे हिन पासे बि ॾिसां पियो साम्हूं त ग्रीन ऐं वाइट कलर आहे अॼु वरी मूंखे बि जेको आहे सो वाइट कलर ड्रेस आहे वरी माशाल्लाह लोगो बि लॻल आहे पाकिस्तान जो त दिलि ईअं बाग़ो बहार आहे सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरायूं पिया ऐं कोशिशि कंदासीं त सुठा सुठा गीत बि पंहिंजी हिन महफ़िल में शामिलु रखूं ऐं असां कचहरियूं बि कयूं ऐं जॾहिं कचहरियूं थींदियूं त अञा वधीक सिलसिला अॻियां अॻियां निकिरंदा तव्हां बि अचो तव्हां बि कचहरियूं कयो ऐं मां काफ़ी कोशिशि कंदो आहियां त उहे माण्हू जिन असांजे मुल्क जी जिन जी घटि में घटि 70-80 साल उमिरि हुजे उहे असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि ऐं पंहिंजो तजुर्बो शेयर कनि छो त असांजे मुल्क जे मथां लोॾा काफ़ी दफ़ा आहिनि जॾहिं असां 1947 में आज़ादु थियासीं वरी उनखां पोइ वरी असां 1971 में वरी थोरो असां पंहिंजे बंगाली भाइरनि खे जॾहिं हू असांखां अलॻि थी विया त ई लोॾा असांजे मुल्क खे आया आहिनि त उहे लोॾा उहे तजुर्बा उहे माण्हू ई ॿुधाए सघंदा जेके एतिरी ज़िंदगी गुज़ारे आया हुजनि सो ख़ैर मोहबतूं कचहरियूं कयूं था प्यार जूं ॻाल्हियूं ऐं शाह साहिबु तव्हांजो आवाज़ु मूंखां सफ़ा ऐं ग़ाइबु थी वियो आहे तव्हां आहियो जेकॾहिं तव्हांजी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो हा तव्हां मौजूदगीअ जो अहसासु ॾियाराईंदो त असां बि जीअंदासीं त पाण हलूं था आसिफ़ सियाल जे हिकिड़े ख़ूबसूरत आवाज़ जी तरफ़ प्यारे आवाज़ जी तरफ़ ऐं ॻाल्हि आहे पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी इंजॉय कंदासीं 14 अगस्त 1947 जो ॾींहुं दुनिया जी तारीख़ में हिकु यादगार ॾींहुं पंहिंजे पाक वतन पाकिस्तान जी आज़ादीअ जो ॾींहुं सभु मिली करे मल्हायूं ऐं यादगार बणायूं पाकिस्तान हिकु अमन पसंद क़ौम ऐं गैरतमंद क़ौम आहे पाकिस्तान ज़िंदाबाद पाकिस्तान पाइंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान ए प्यारा पाकिस्तान तू आही असांजी जान ए प्यारा पाकिस्तान तू आही असांजी जान हिन क़ौम ते क़ाइद आज़म जो आहे वॾो एहसान हिन क़ौम ते क़ाइद आज़म जो आहे वॾो एहसान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान तकदीर निरालिया थियो राज़ी जो रब आ ला इलाहा इल्लल्लाह हिन मुल्क जो मतलब आ जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान खुशबू तॾहिं ईंदी मिट्टीअ मां जन्नत जी मां ॻाल्हि कयां कहिड़ी इज़त ऐं अज़मत जी हिन क़ौम ते क़ाइद आज़म जो आहे वॾो एहसान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान
दुश्मन खे न हिम्मत आ जो साम्हूं हलियो ईंदो जे आयो करे ग़लती 100 टुकड़ा थी वेंदो जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान हिन पाक वतन जे जवानन पंहिंजो खून वहायो आ हिन सुहिणी धरतीअ खे हर वक़्तु बचायो आ हिन क़ौम ते क़ाइद आज़म जो आहे वॾो एहसान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान आबाद हुजन सारा दरिया बनियूं बारा पंजन ई सूबन में माण्हू थरहन प्यारा जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान आज़ादीअ जे ॾींहं खे सभु गॾिजी मल्हायूं था घर घटियूं ऐं शहर पंहिंजा जज़्बे सां सजायूं था हिन क़ौम ते क़ाइद आज़म जो आहे वॾो एहसान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान ही क़ाइमीअ रहंदो जेसी ताईं ज़मानो आ जिए जिए पाकिस्तान हर कंहिंजो तरानो आ जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान हिन साए झंडे खे तू शाद खुदा रखजां तकलीफ़ मुसीबत खां आज़ाद खुदा रखजां जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान ए प्यारा पाकिस्तान तू आहीं असांजी जान हिन क़ौम ते क़ाइद आज़म जो आहे वॾो एहसान हिन क़ौम ते क़ाइद आज़म जो आहे वॾो एहसान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान वेलकम जी खुशामदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार अवां जो प्यार अवां जी मोहब्बत अवां जी ख़ुशियूं हिन प्रोग्राम में हूंदियूं आहिनि शामिल टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे ऐं कंहिं डायल बि कयो आहे नंबर खे अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा साईं ख़ुशि आहियो चङा भला आहियो ॿियो सभु ख़ैर आहे सभु ख़ैर साईं अनवर साईं तव्हां ॿुधायो ख़ुशि वेठा आहियो चाक चङा भला अल्हम्दुलिल्लाह मालिक जा अहसाननि सां ॿाहिरनि जूं दुआऊं अव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था तमामु ज़बरदस्त माशाअल्लाह आवाज़ वधाए थो न ज़बरदस्त महिरबानी महिरबानी अनवर साईं तव्हां ॿुधायो झांगारा बाज़ार जा कहिड़ा हाल आहिनि साईं झांगारा बाज़ार ख़ुशि आहिनि तमामु ज़बरदस्त लॻा पिया आहिनि माशाअल्लाह ज़बरदस्त चले जी असां 1 अगस्त खां वठी पाण ख़ुशियूं सेलिब्रेट कयूं पिया छो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ही साल कुझु अलॻि ई आहे असांजे लाइ न जी त तव्हां छा चवंदो तव्हांजी केतिरी उमिरि केतिरी आहे एज केतिरी आहे मुंहिंजी उमिरि 60 साल जे लॻभॻि आहे 60 साल मतिलबु पाकिस्तान तव्हांखे घणो कुझु ॾिनो माशाअल्लाह असांजे हिन मुल्क तव्हांखे इज़तूं ॾिनियूं मोहबतूं ॾिनियूं कहिड़ियूं यादूं आहिनि जेके पंहिंजे मुल्क सां जुड़ियल आहिनि पाकिस्तान असांखे अल्हम्दुलिल्लाह हर शइ ॾिनी इज़त ॾिनी मोहबत ॾिनी असीं जंहिं मुल्क में रहूं था असीं उन मुल्क जो ईअं सम्झो त सरमायो आहियूं ऐं हू मुल्क असांजो सरमायो आहे ऐं माशाअल्लाह असांखे हर शइ सां नवाज़ियो आहे पाकिस्तान ज़बरदस्त छा था अॼु को मिली नगमो ॿुधायो अॼु मिली नगमो त हाणे मूं जेको न पर हिकिड़ो शेर आहे उस्ताद बुखारीअ जो वाह 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 नरम आहियां बेसाहत न आहियां वाह वाह नरम आहियां बेसाहत न आहियां
लताड़ी पियो साओ गाह त नाहिया वाह वाह। खता थी वेंदी आहे ए उस्ताद बुखारी हम्म, खता थी वेंदी आहे ए उस्ताद बुखारी आदम ज़ात आहियां को अल्लाह त नाहिया वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। महिरबानी महिरबानी महिरबानी। अनवर बलोच साहब असां सां गॾु झांगा रखा ऐं छा कजे छा कजे छा कजे। ओ आहे न, मां हाणे दमादम में बि गीत चयुमि, कहिड़ो हुयो, माशाल्लाह ज़बरदस्त गीत हुयो, नेशनल सॉन्ग हुयो, शुरू शुरू में जेको लिखी ॾिनो, सो ॾाढो हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो इतने बड़े जीवन सागर में, हो इतने बड़े जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया। वाह वाह, पाकिस्तान दिया। हलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं मुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? साईं अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? तव्हां ॿुधायो? वाह अॼु त वाह वाह, वरी कोटी बि वाह वाह, त वरी वॻो बि वाह वाह। हा न, अॼु माना अॼु ॻाल्हि वणी न, ॻाल्हि वणी न। अॼु साईं अहिड़ी वणी जो बस सफ़ा सोने ते सुहाग। वाह वाह दमसाद, वाह वाह दमसाद, वाह। ॿियो छा हाल आहे दमसाद? ॿियो अल्हम्दुलिल्लाह। हैदराबाद जी हवाउनि में या ॿियो काथे? वाह वाह हैदराबाद, ॿियो किथे वेंदासीं? ॾिसी तो लॻा पिया आहिनि रंग बिरंगी मज़ा। रंग मज़ा वठे पियो, काॾे वए कॉन्सर्ट वॉन्सर्ट में वए? बाबा बस जिए पाकिस्तान, जिए पाकिस्तान। वाह 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 वाह। तो अॼु ॿुधाए को मिली नगमो ॿुधाए दमसास। मेरा पाकिस्तान है ये, तेरा पाकिस्तान है, तुझ पे दिल कुर्बान, तुझ पे जान भी कुर्बान है, ओ तुझ पे दिल कुर्बान, तुझ पे जान भी कुर्बान है। हाँ साथ ॾींदे, साथ ॾींदे। हले 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 ये वरी यार सही है, यारीअ में ईअं न कबो आहे। हले 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 हले। हाँ हा एॾी जुदाई छो जीअरे मूं खां। हाय 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 हाय। वरी कहिड़े सूरनि में हलियो वए? वरी हॼा विया न सूरनि में। पंहिंजे सूरनि में वारा। एॾी जुदाई छो जीअरे मूं सां, हा तोखे त वाजिब नाहे ओ साईं, सूरनि जूं रातियूं ॾुखनि जा ॾींहड़ा मूंखां ई विसरी नाहिनि था वञणा, ही हाल दिलि जो राजा मां कीअं ॿुधायां। ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। अरे थी वञे यार, तुंहिंजे साथ में वरी मज़ो ईंदो आहे। ही हाल दिल जो मां कीअं ॿुधायां, रही थो मूंखां परे ओ सोहणा। हज़ार माण्हू हज़ार मेहणा मिलन था मूंखे पवन था सहणा। वाह दमसाद, वाह दमसाद, वाह। मज़ो आयो, मज़ो आयो। महिरबानी महिरबानी महिरबानी। दमसाद ई तमामु प्यारो कॉलर आहे असांजो, ऐं हैदराबाद जी शहर सां तालुक़ु रखंदड़ आहे। काफ़ी पुराणो कॉलर आहे, मुख़्तलिफ़ चैनल्स ते मुंहिंजे शोज़ में कॉल्स कंदो रहंदो आहे, ऐं इन जा रंग ई पंहिंजा आहिनि। इहो वरी कमाल हिकिड़ो माना अलॻि, मां चवंदो आहियां न, हर माण्हू जा पंहिंजा पंहिंजा रंग आहिनि, पंहिंजी पंहिंजी नेचर आहे, पंहिंजी पंहिंजी ख़ुशूसियत आहे हर माण्हू में। सो ॾिसूं था हाणे कहिड़ो माण्हू आहे असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद। कहिड़ा हाल आहिनि चन्ना साहिबु? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? सभु ख़ैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो? एवन एवन, फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास। तव्हांखे मुबारक हुजनि असांजे मार्क हक़ जूं। साईं ख़ैर मुबारकूं। हा ॿियो छा? मुबारकूं हुजनि। महिरबानी महिरबानी। छा ॿुधाईंदो अॼु, कहिड़ो मिली नगमो था ॿुधायो? हा मिली नगमो हाणे हिकिड़ो ई आहे, यादि इहो बसि थोरो गुनगुनाईंदा आहियूं। ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। ऐसी ज़मीं और आसमां इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी चलता रहे ये कारवां, दिल दिल पाकिस्तान पाकिस्तान जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान।
हा भई ॿियो ॿुधायो उस्मान भा? ॿियो तव्हां जो प्रोग्राम तमामु दिलि सां एंजॉय पिया कयूं, ॾिसूं पिया बहितरीन हली रहियो आहे। हा ॿियो ऐं पंहिंजे प्यारे पाकिस्तान जे बारे में जेको आहे सो 2000 जेको आहे सो 25 साल हले पियो, तमामु यादगार रहंदो। हा छा हाणे कजे श्री जेको आहे सो जी छा कजे छा कजे छा कजे कुर्ब मोहम्मद उस्मान साहब असां सां गॾु गॾु प्रीतम आबाद खां ऐं मोहबतूं अदा तव्हांजो प्यार, तव्हां बि रेगुलर कॉलर आहियो, सुठो लॻंदो आहे। ऐं मां हमेशह चवंदो आहियां त रेगुलर त कॉलर असांजा आहिनि ई आहिनि, जिन जी त ड्यूटी आहे कॉल कंदड़, पर जेके साइलेंट व्यूअर आहिनि, जेके न कॾहिं कॉल कंदा आहिनि न मैसेज कंदा आहिनि, पहिरियों दफ़ो ईंदा आहिनि, त उहे हिकिड़ो अलॻि सरप्राइज़ हूंदो आहे मुंहिंजे लाइ स्पेशली। ऐं छो त जेको फस्ट टाइम ईंदो आहे त उहो ईअं लॻंदो आहे, ख़ुशी थींदी आहे त असांजो हिकिड़ो घर भाती अञा वधियो। सो पाण ईअं ई घर भातियुनि खे वधाईंदा रहंदासीं, ऐं जेसि ताईं ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत साधो त ईअं ई तव्हांजो गॾु गॾु पाण राति जो स्क्रीन बि शेयर कंदासीं। ऐं छो त टीवी जी दुनिया हिकिड़ी अलॻि दुनिया आहे, ऐं साम्हूं वारी जेकी दुनिया आहे उहा हिकिड़ी अलॻि दुनिया आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? मुख़्तियार उस्तमाणी। मुख़्तियार उस्तमाणी वाई पंदे। कहिड़ा हाल आहिनि मुख़्तियार? ख़ुशि आहे? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह संजा एहसान आहिनि, तव्हांजूं दुआऊं आहिनि। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? महिरबानी सफ़ा सेट A1 फर्स्ट क्लास। माशाअल्लाह, मुबारकूं हुजनि तव्हांखे। अगस्त 14 अगस्त आज़ादी जूं मुबारकूं हुजनि तव्हांखे बि। हा बिल्कुलु बिल्कुलु, महिरबानी। तव्हांखे ड्रेस पातल आहे, ज़बरदस्त लॻो था। महिरबानी साईं, महिरबानी। कुर्ब पंहिंजे पाकिस्तान जो झंडो आहे, असांजे मुल्क जो झंडो आहे, आज़ादी। ऐं जेको आहे असांजे पाकिस्तान जी जेको फ़ौज आहे, दुनिया जी माना बहितरीन ऐं मञियल फ़ौज आहे, प्रोफेशनल, वेरी प्रोफेशनल। जेको असांखे बहादुर असांजी फ़ौज आहे। असां दुनिया जा ख़ुशि नसीब क़ौम आहियूं ऐं मुस्लमान आहियूं। वॾी फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे त असां पाकिस्तानी आहियूं। वाह से वाह। उन में उस्ताद बुखारी जो हिकिड़ो नज़म मां सभिनी जे नाम कंदुसि। हा मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो लिखो, ॾोह ॿुॾणो आहे गॾिजी त छो था ॾिजो। हा जॾहिं ऐं जिते देस जे दंग ते जोटणी जोट जे मूंखे मुंहं जे क़बर मां बि खोटे ॾिजो। मुंहिंजो नालो लिखो। वाह से वाह, मुंहिंजो नालो लिखो। वाह से वाह, महिरबानी। मुख़्तियार उस्तमाणी अदा पंहिंजो नालो लिखायो अॼोके प्रोग्राम में। सो महिरबानी, कुर्ब लख थोरा। सो जेके दोस्त मैसेज कंदा उन्हनि खे इहा रिक्वेस्ट आहे त अॼु को न को सुठो सुहिणो पाकिस्तान जे हवाले सां, मुल्क जे हवाले सां को नज़म, का शाइरी ज़रूरु मोकिलिजो अॼु ॿुधे, त जीअं पाण कचहरी बि करे सघूं ऐं उनखे सम्झी बि सघूं ऐं तव्हांखे ॿुधाए बि सघूं उहो। सो ख़ैर, अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे बाबा? किरण फ्रॉम टटा। किरण फ्रॉम टटा। दी किरण, ख़ुशि आहीं? चाक चङी भली? जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु आहे? सभु सेट। अॼु माशाअल्लाह मुबारक हुजनि तव्हांखे जो अॼु तव्हांजो आवाज़ बिल्कुलु सही पियो अचे। ख़ैर मुबारक। हा न, हमेशह आवाज़ु अहिड़ो ईंदो आहे जो ईअं लॻंदो आहे पहाड़नि ते बीठी आहीं, किथे हवा हुजे, हीअं शोर हुजे। अॼु आवाज़ु सही जॻह ते बीठी आहे। ॿियो तव्हांजी आवाज़ घटि थी अचे। मुंहिंजी आवाज़ घटि थी अचे अॼु? जी चलो ख़ैर आहे, घटि अचे त थी न, तुंहिंजी त उहा ईंदी ई न आहे असां ॾे। जी मुंहिंजो पहिरियां त तव्हांजी आवाज़ ई न ईंदी हुई असां ॾे। हाणे सही थी अचे? हाणे सही थी वई आहे। ॿियो छा हाल आहे किरण? जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। ठटे जो कीअं आहे मौसम? का बरसाति में मींहुं वसियो न? मींहुं वग़ैरह न आहे, बसि बरसाति माशाअल्लाह ज़बरदस्त लॻी पई आहे। हा चलो गुड। पोइ अॼु को मिली नगमो ॿुधायो पाकिस्तान ते? नगमो त मूंखे यादि न आहे। छा यादि अथई? सॉन्ग बि यादि न आहे, नगमो बि न आहे। सॉन्ग बि यादि न आहे, नगमो बि यादि न आहे, त पोइ छा यादि अथई? मानीअ में छा खाधो हुई मंझंदि? मां मच्छी खाधी। मच्छी खाधी मानीअ सां या नान सां या चांवरनि सां? चांवरनि सां। चलो गुड। पोइ असां लाइ असांखे कॾहिं त तव्हां मच्छी ऐं चांवर खारायो?
तव्हांखे बि इंशाल्लाह खाराईंदासीं। हा ठटे मां ईंदो आहियां, मच्छी ज़रूरु खाईंदो आहियां, माण्हू ॾाढी मच्छी खाराईंदा आहिनि हेॾे जी त माशाल्लाह जाम था खाइनि। जाम था खाइनि। चङो ठीकु आहे, महिरबानी अदी, महिरबानी महिरबानी। किरण असां सां गॾु हुई भई फ्राम ठटा, ऐं तमामु प्यारी कॉलर आहे, असांजी पुराणी कॉलर आहे। ऐं अॼु उन लाइव विथ राजा जी हिस्ट्रीअ में पहिरियों दफ़ो हुनजो आवाज़ु ठीकु पहुतो मुंहिंजे सेट ते, इन जी तमामु वॾी ख़ुशी आहे अॼु। ऐं सुठो आहे, देरि आहे दुरुस्त आहे, पर आवाज़ु बिल्कुलु सही आयो। न त मां हीअं हीअ कनि सभु कनि, आवाज़ु खोले खोले ॿुधंदो आहियां त बि न ईंदो आवाज़ु, पर सुठो थियो अॼु हुनजो आवाज़ु सही पहुतो असां ताईं। तो थैंक यू वेरी मच भाई, मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरायूं पिया, ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु रखूं पिया। टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में शामिलु थी वेंदा आहियो लाइव। ऐं मैसेज तव्हां कंदा आहियो, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। त मैसेज वारा जेके दोस्त मैसेज कंदा उनखे इहा गुज़ारिश ऐं रिक्वेस्ट आहे त का न का सुठी सुठी शाइरी लिखी ज़रूरु मोकिलिजो, त जीअं मां पढ़ां त मूंखे बि मज़ो अचे, ऐं तव्हां ॿुधो त तव्हांखे मज़ो अचे। अस्सलाम वालेकुम। हलो वालेकुम सलाम साईं। सभु ख़ैर, महिरबानी। पंहिंजे टीवी जो आवाज़ु बंदि कयो था। केरु पियो ॻाल्हाए? केरु पिया ॻाल्हाए? मुंहिंजा राणा। केरु? वसीम अख्तर ख़ासि केली, किथां? ठटे मां ॻाल्हायो पिया। तव्हांखे भली कार पहिरियों दफ़ो आया आहियो शो में? जी पहिरीं मरतबा ट्राई कई। महिरबानी, तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां वसीम साहब। जी सही। तव्हां छा कंदा आहियो? सर असां एज ए स्टाफ आहियूं मेडिकल में। मेडिकल जे स्टाफ आहियो? अच्छा, वेरी गुड, ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। राति जो ड्यूटी कंदा आहियो, ॾींहं जो कंदा आहियो? सर नाइट कंदा आहियूं। नाइट कंदा आहियो, पोइ ड्यूटी कंदा आहियो या निंड कंदा आहियो? बस ड्यूटी कंदा आहियूं। हा, मरीज़ राति जो ईंदा आहिनि पेशेंट्स? शुक्र अल्लाह जो, अल्हम्दुलिल्लाह ईंदा आहिनि। चलो वेरी गुड। शो असांजो हींअर अस्पताल में ॾिसो पिया या घर में ॾिसो पिया? अस्पताल में ॾिसूं था। हा, अस्पताल में ॾिसूं था। पोइ हींअर शो अस्पताल में शो पियो ॾिसे? हा, मरीज़ न आहिनि त पोइ शो ई ॾिसूं न। चलो गुड आहे। ऐं ॿुधाए को भला को मिली नगमो ॿुधाए। सर मिली नगमो त न आहे, पर क़ौमी तरह जो त ॿुधायां भला, हाणे त पाकिस्तान आज़ादु थी। वाह वाह वाह, इन लाइ मूंखे उथी बीहणो पवंदो, ॿुधाए। उथी बीह। हा। ईश्वरे हसीन शादबाद, तू निशाने अज़्मे आलिशान, अर्ज़ पाकिस्तान मरकज़े यकीन शादबाद, पाक सरज़मीन का निज़ाम, तू निशाने अज़्मे आलिशान, अर्ज़ पाकिस्तान। अदा ये कीअं पढ़ियो तो इहो सॼो तरानो कीअं पढ़ी? कुव्वते अवाम किथां? सल्तनत पाई तता जिंदाबाद, शादबाद मंज़ले मुराद। वाह, बस बस। पर्चे में सितारो हिलाल, रहबरे तरक्की कमाल, तर्जमाने माज़ी शान हाल, जाने इस्तक़बाल, साये खुदा ज़ुल जलाल। छा कजे तरानो त यार माण्हू खे पंहिंजो यादि हुजणु खपे न। सो मां वरी चयमि त अलाए मूंखे ग़लति यादि अलाए छा, तॾहिं मां वरी खोले ॾिसी वरितमि त अधे त ग़लति ई पढ़ियो। पर ख़ैर थैंक यू वेरी मच, अवां शामिलु थियो। ऐं इहो बि हिकिड़ो चवंदासीं त जज़्बो आहे पंहिंजे मुल्क जे लाइ, त भई तरानो असां पढ़ंदा आहियूं। बट हलूं था हिकिड़े सुठे सुहिणे गीत जी तरफ़। ख़ूबसूरत मिली नगमो आहे, माशूक खोखर जो आवाज़ु आहे। आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। एंजॉय। मंजिल
खूबसूरत हर नज़ारो हर माण्हू हिन जो प्यारो चइनी सूबन जी मिठी ज़बान ओ असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान करे वया मुल्क के खुशहाल कायदे आज़म अल्लामा इक़बाल करे वया मुल्क के खुशहाल जिन जो हुई हो अरमान ओ असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान मुल्क असांजो एटमी मिसाइल करे चली दो दुश्मन के घायल ओ मुल्क असांजो एटमी मिसाइल करे चली दो दुश्मन के घायल थींदो हिक ॾींहुं ख़ुदा बख़्श मुल्क दा क़ुर्बान ओ असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान जिदोजहद कई आजे मंज़िल माणी आहे ते जिदोजहद कई आजे मंज़िल माणी आहे ते वॼो आहे हुन जो मान ओ असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान असांजो देश पाकिस्तान वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जो मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जे ख़ुशियुनि जा अहसास हिन महफ़िल में आहिनि शामिल छो त राति थिए थी सूर जागनि था ऐं सूरनि जो इलाजु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध टीवी ते राति जो हिन प्रोग्राम में थींदो आहे ॿियो किथे बि न थींदो आहे भाई सो जेकॾहिं तव्हांखे बि तव्हांजे सूरनि जो इलाजु कराइणो आहे त अची वञो लाइव कॉल जे ज़रिए प्रोग्राम में शामिलु थी वञो ऐं अॼु पाण ख़ुशियूं सेलिब्रेट कयूं पिया पंहिंजे मुल्क पाकिस्तान जूं छो त हिन वक़्तु दुनिया में जेको पाकिस्तान जो मुक़ाम आहे जेको पाकिस्तान जो नालो आहे उहो सभिनी इस्लामी मुल्कनि में सभिनी खां मतिलबु पावरफुल मुल्क ऐं उन सां गॾु गॾु हिकिड़ो दिलेराना जेको असां हींअर इंडिया जेका शरारत कई इंडिया खे असां जेको जवाबु ॾिनो त उन सां ॾाढी चेंजिंग अची वई आहे ऐं ख़ुशियूं मतिलबु वाइब्स जेके आहिनि कंटिन्यू हलनि पियूं पंहिंजे मुल्क जूं त 14 अगस्त हूअं ई असां ख़ुशी मल्हाईंदा आहियूं पर हीअ जेको 14 अगस्त 2025 आहे इहो त हिकिड़ो कमाल आहे अस्सलाम वालेकुम केरु आहे साईं केरु आई मोइन साहब किथां कराची खां किथां कोरंगी मां ख़ुशि आहीं मुनीर तव्हांजो प्रोग्राम जेको आहे न दमादम सिंध हा वॾो सुठो आहे भाऊ वॾो सुठो आहे वॾो सुठो आहे नंढो सुठो न आहे वॾो सुठो आहे बाबा वॾो सुठो आहे ठीकु आहे वॾो सुठो ई रखूं असां हुनखे हा सही आहे तव्हां छा कंदा आहियो दोस्त भाऊ ड्राइविंग पियो कयां ड्राइविंग करे थो पियो हा छाजी बाबा ये यूसी आहे न यूसी
हाँ पुठियां गाड़ी हलाए थो आऊं। चलो हाँ, सही गाड़ी हलाए। सही है सही है सही है एंजॉय कर गाड़ी के ठीक है ओके हाय रे हाय किथे ढोर सुञा किथे चोर सुञा वो ॿुधो आहे न है जज़्बा जुनू तो हिम्मत न हार जुस्तजू जो करे वो छुए आसमान मेहनत अपनी होगी पहचान कभी ना भूलो वाह वाह सबकी नजरों में पाकिस्तान कभी ना भूलो पाकिस्तान है हमारा पाकिस्तान है तुम्हारा अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केर पियो ॻाल्हाए जोया ज़ोया किथां अजीजाबाद अज़ीज़ाबाद मां ज़ोया कहिड़ी ज़ोया छा कंदी आहे ज़ोया अपने जोगी सुपरस्टार हाँ अपने जोगी सुपरस्टार अपनी जॉगिंग करती हो बराबर आवाज़ वधाए आवाज़ सही न पियो अचे तुंहिंजो ज़ोया हाँ हाँ ज़ोया कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहे ज़ोया हम आपसे उर्दू में बात करें हिंदी सिंधी ॻाल्हायूं पाण तुंहिंजो आवाज़ छो पियो कटिजी अचे जी एक मिनट एक मिनट कहाँ किधर हेलो हाँ कटिजी पई अचे न आवाज़ हाँ ज़ोया हाँ छा पढ़ंदी आहे ज़ोया न, सिक्स क्लास में पढ़ंदी आहे चलो वेरी गुड ज़ोया ॿुधाए जेको मिली न को ॿुधाए मिट्टी के ताबीज बना के बटन गले लगा के हर मुश्किल से हाथ गिरा तेरे सारे ख्वाब लुटा के बस इतना कहने आए हैं शुक्रिया पाकिस्तान पाकिस्तान शुक्रिया पूरा पाकिस्तान पाकिस्तान वाह वाह ज़ोया वाह ज़बरदस्त ज़ोया थैंक यू वेरी मच शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेगुलर या कॾहिं कॾहिं एक ज़ोया ना मेरे शो में आती है दमादम सिंध में वो तो नहीं हो वही तो मैं हाँ वही हो तुम अरे वाह वाह आज इधर भी ढूंढ लिया तुमने मुझे हाँ ज़ोया तो भाई अब सुपरस्टार है हैं जी चलो गुड और बताओ क्या हाल हवाल है सब सेट है आप कैसे हैं मैं बिल्कुल ठीक हूँ आपके सामने बैठा हूँ कैसा लग रहा हूँ दिख रहा ही नहीं मेरे को मैं मेरे आप ही के हाथ में एक मिनट तो ऐसे ही कॉल कर ली बगैर टीवी के बस अब देख रही हूँ नहीं ये क्या बात की आपने नहीं बस अब आप दिख रही हैं मेरे को अब दिख गया मैं जी अब मैं कैसा लग रहा हूँ क्या हाँ आपने व्हाइट कलर की कोटी पहनी है व्हाइट कलर का सूट पहना है और ना झंडा लगाया हुआ है आवाज़ बढ़ाओ अपनी बैज लगाया हुआ है हाँ आवाज फुल है मैं कैसा लग रहा हूँ बेच की बात नहीं कर रहा मैं कैसा लग रहा हूँ प्यारे लग रहे हैं बहुत प्यारा लग रहा हूँ कितना प्यारा लग रहा हूँ बहुत कितना बताओ कोई प्यारे है हूँ ही प्यारा कितना प्यारा हूँ बताओ बहुत ज्यादा बहुत बहुत आपसे तो कम हूँ आप तो बहुत प्यारी हैं नहीं नहीं भाई आपसे तो कम आप तो अभी सुपरस्टार हो गई हैं आप तो कमर्शियल्स कर रही हैं भाई हमें थोड़ी थोड़ी जलन हो रही है नहीं हमें थोड़ी थोड़ी जलन हो रही है चलो गुड हो गया थैंक यू ज़ोया आज तुमने याद किया सबको मेरे सलाम देना ठीक है वालेकुम सलाम ओके ज़ोया असां सां गॾु हुई भाई फ्राम अज़ीज़ाबाद कराची ऐं ज़ोया नंढड़ी मुंहिंजे दमादम सिंध में बि ईंदी आहे सो ॾाढी प्यारी फैमिली आहे ऐं उन सभिनी जूं महिरबानियूं लख थोरा इंजॉय कंदा आहियो तव्हां ऐं ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा पर ज़िंदगीअ में हमेशह ॾुखनि सां गॾु सुख बि ईंदा आहिनि त ख़ुशियूं हमेशह सांडे रखंदा कयो जॾहिं तव्हांजूं ख़ुशियूं तव्हां सां गॾु आहिनि त पोइ ज़िंदगीअ में कॾहिं बि तव्हांखे कंहिं बि शइ जी परवाह न करणु खपे
ऐं अलाह साईं खां इहा ई दुआ घुरंदा कयो त तव्हां सिहतमंद रहो ऐं अलाह साईं कॾहिं तव्हांजो हथु जेको आहे ॿिए जे अॻियां न रखराए। सो असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि जी, मोहबतूं प्यार ख़ुशियूं विराईंदासीं। राति जो ई ख़ूबसूरत पर आहे, पर खे अञा वधीक इंजॉय तव्हांजे मैसेज सां बि कंदासीं। मैसेज बि काफ़ी दोस्तनि जा आहिनि, उन्हनि खे बि शामिलु कंदासीं, छो त मोहबतूं प्यार ख़ुशियूं त मिलंदियूं आहिनि, पर मैसेज दोस्तनि जा थोड़ा घटि मिलंदा आहिनि। त अॼु बि अला बचायो आशिक़ बुगियो साहब आहे, महिरबानी अदा। अयाज़ हैदर साहब आहे, सैद अलीम शाह साहब आहे, अव्हांखे बि भली कार सां चऊं थैंक यू वेरी मच। हिकिड़ी कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? सना। सना किथां? टंडो आदम। सना कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह जो शुक्र अदा, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, A1 अदी अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। सना पहिरियों दफ़ो आई आहे शो में? जी। वेरी गुड। छा कंदी आहे सना? कुछ भी न, घर में। कुझु बि न कंदो आहे उहो माण्हू कमाल कंदो आहे। घर में को कमकार त कंदो हूंदो न भाई, मानी वानी खाईंदा हूंदो, खीर वीर पी सुम्ही निंड कंदा हूंदो, इहो बि कमु आहे? न तव्हां खीर वीर कोन पीअंदा आहियो। खीर वीर कोन? मानी वानी खायो? मानी खाई छॾी आहे। मानी खाई छॾी। छा खाधो अॼु मानी में? मानी में जेको घर में ठहियलु हूंदो आहे उहो ई। घर में त ठहियलु हूंदो आहे, कॾहिं कॾहिं कुझु ठहियलु न बि हूंदो आहे। अॼु छा ठहियलु हो? मेहा ठहियलु हुआ। मेहा खाधई? पोइ मेहा वणी? हा, भाॼी खाईंदी आहियां। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। मतिलबु तव्हां सब्जी लवर आहियो? हा जी। चलो गुड। सना छा कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? पढ़ाई न, बसि छॾे ॾिनी। पढ़ाई वढ़ाई छॾे ॾेई सफ़ा बसि? जी। अॼु छा ईअं माना ईअं सालनि खां पोइ टीवी हलाई त मुंहिंजो शो हलियो छा? न दम वो काल जी पहिरीं में कोशिशि कई आहे पर लॻंदी न आहे। छा कजे। हलो भई, को अॼु मिली न अॻिमो ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में? न कुझु बि न। को गानो ॿुधाए? गानो कुझु यादि न आहे। को शाइरी ॿुधाए? शाइरी छा ॿुधायां? हा, कोरमे जी रेसिपी ॿुधाए, कुझु त ॿुधाए। बस पहिरीं चकर ॻाल्हि कई आहे, ख़ुशी थिए बि कंफ्यूज़ थिया हुई। ख़ुशी बि थिए थी, कंफ्यूज़ थिए। भिंडियूं कीअं ठहंदियूं आहिनि इहे मूंखे ॿुधाए? भिंडियूं कीअं ठहंदियूं आहिनि? हा, भिंडियूं मेहा ऐं आलू मिक्स करे हिकिड़ा ठाहिजनि, भाॼी ठाहिजे त कीअं ठाहिजे? कीअं ठाहिजे? माना भाॼी ठाहिण में नथी अचे तोखे? हा, अचे थी पर पहिरीं चकर कॉल कई आहे न, जे करे कंफ्यूज़ थी थिए। कंफ्यूज़ हल, त तव्हांजी कंफ्यूजन ख़तमु कयो, तव्हां वरी नेक्स्ट टाइम कॉल कजो, ठीकु आहे? इंशाल्लाह। थैंक यू। टंडो आदम भाई तमामु ज़बरदस्त सुहिणो प्यारो शहर, ऐं टंडो आदम खां परियां वरी शहदादपुर, वरी सिंझोरे वारा, झोल वारा, सांगड़ वारा, शाहपुर चाकर वारा, ओरियां ओडेरोलाल वारा, खैबरनि वारा, इहे सभु शहर पंहिंजा पंहिंजा प्यारा ऐं हिननि सभिनी खे जेके हिन वक़्तु ॾिसनि पिया आहिनि सभिनी खे खोड़ सारा सलाम। सो आबाद हुजो। अदी असां सां गॾु ई अदी सना। सो पाण मैसेज तरफ़ था अचो भई, तमामु घणा मैसेज आहिनि दोस्तनि जा। शीराज़ अली साहब आहे, महिरबानी। अब्दुल राफ़े मेमण साहब आहे, ऐं राफ़े मेमण लिखे थो, पाकिस्तान सिर्फ़ु ज़मीन जो टुकड़ो न पर क़ुर्बानीुनि जो नतीजो, दुआउनि जो समर ऐं ख्वाबनि जी ताबीर आहे। ही वतन असांजी सुञाणप, असांजो मान ऐं असांजी इज़त आहे। जेकॾहिं असां पंहिंजी ज़िमेवारी निभायूं, ईमानदारीअ सां कमु कयूं ऐं हिक ॿिए सां मोहबत कयूं त को बि तूफ़ान असांजी वहदत खे तोड़े नथो सघे। अचो वतन सां मोहबत खे लफ़्ज़नि में न पर अमल में साबित कयूं। जीअं गुलशन में ख़ुशबू हुजे, तीअं दिलि में वतन हुजे। जीअं आसमान ते तारा हुजनि, तीअं हर अख में वतन हुजे। एडवोकेट अब्दुल राफ़े मेमण हैदराबाद। ज़बरदस्त राफ़े साहब, तव्हां तमामु ज़बरदस्त स्पीच लिखी। ऐं वफ़ा मीर ख़ान मुगेरी असां सां गॾु आहे, लिखे थो, इस मर्द को मर्द इश्क कहा करते हैं, इस मर्द को मर्द इश्क कहा करते हैं, न दवा होती है जिसकी न दुआ होती है। चल रही थी ज़िंदगी बड़े पुरसुकून से, चल रही थी ज़िंदगी बड़ी पुरसुकून सी, और फिर न जाने ये इश्क कहाँ से आ गया। वफ़ा मीर ख़ान मुगेरी फ्राम दुबई। मेहरबानी मीर ख़ान। अंसार खोसो साहब आए, 14 अगस्त मुबारक हो, अब जल्द मुलाकात होगी आपके साथ, मैं आपका बहुत बड़ा फ़ैन हूँ। अंसार अली खोसो, थैंक यू अंसार। हिकिड़ी कॉल वठूं था जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम सर। सर वालेकुम अस्सलाम। राजा साहब छा हाल आहे बाबा? सर मां नौकर, तव्हां केरु? ख़ुशि सर। महिरबानी महिरबानी महिरबानी। सर मां ख़ासि केली ॻाल्हायां थो, शहदाद कोट खां सर। नालो छा आहे ख़ासि केली साहब तव्हांजो? गुल हसन मक्सी। गुल हसन खे भली कार था चऊं। कहिड़ा हाल आहिनि शहदादपुर वारनि जा, कहिड़ा हाल आहिनि?
ख़ैर दुआ सर तव्हां ॿुधायो ख़ुशि आहे सर बिल्कुलु बिल्कुलु भली कार सां चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां दिलि चए पई त तोसां ॻाल्हायां कर ॾिसां पियो साम्हूं वेठो अचे वॻे सां वेठो मां अॼु काल हणां थो दिलि कढियो आहे तव्हांखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियासीं महिरबानी महिरबानी साईं इहो तव्हांजूं मोहबतूं आहिनि तव्हांजो प्यारु आहे छिक आहे हिकिड़ी न मूंखे बि छिक थिए पई त शहदादपुर मां अञा ताईं कॉल छो न आई आहे मां वेही साम्हूं तुंहिंजो बि दीदार कयां थो वेठो तुंहिंजो प्रोग्राम ॾाढे शौक़ सां ॾिसंदो आहियां सर कुर्ब तव्हां छा कंदा आहियो सर मां लेडीज़ डिपार्टमेंट में बलूचिस्तान में अच्छा वेरी गुड ज़बरदस्त भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां ऐं अॼु पाण कचहरी कयूं पिया पंहिंजे मुल्क ते पाकिस्तान ते ऐं पाकिस्तान असांजी जान आहे असांजी मान आहे ऐं अमन जो पैगाम आहे पूरी दुनिया में पाकिस्तान ज़बरदस्त वॾी मुस्लमान मुल्क VIP सर पूरी दुनिया में पहिरें नंबर ते मुल्क पाकिस्तान जो आहे सर ज़बरदस्त ज़बरदस्त सलाम था कयूं पाकिस्तान खे सर रंग ई कमाल आहिनि साईं रंग ई कमाल आहिनि असांजे मुल्क जा बेमिसाल आहे सर बेमिसाल आहे नालो ई ओरिजिनल आहे सर पाकिस्तान वाह 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 ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ में को मिली नगमो अॼु सर मिली नगमा न ॻाईंदा असां इंडियन कॾहिं कॾहिं गानो ॿुधंदा ॿियो बसि इहो सिंधी कॾहिं कॾहिं प्रोग्राम ईंदा आहिनि तव्हांखे ॾिसंदा आहियूं ख़ुशि थींदा आहियूं इंडियन सां पंहिंजी अॼुकल्ह छा न आहे इंडियन सां असां ईअं गानो मुख़्तसर पुराणो गानो को ॿुधंदा आहियूं कंदा आहियूं कचहरी कंदा आहियूं बसि ॿियो तव्हांजा साम्हूं पहिरियों राजा साहिब जो ईंदो आहे ॿियो प्रोग्राम बि ईंदो आहे उनखे बि ॾिसंदा आहियूं हाणे लाइव ते ॾिठोसीं तव्हांखे ॾिसी महिरबानी महिरबानी कचहरी थी वई लाइव मज़ो अची वियो न सर इनशाला आईंदा बि तव्हांजे लाइ कचहरी कॉल कंदासीं लख थोरा तव्हांजा कुर्ब दोस्त कुर्ब थैंक यू अदो असां सां गॾु हुयो शहदादपुर खां थैंक यू भाउ हाणे हलूं था हिकिड़ी ख़ूबसूरत मिली नगमे जी तरफ़ प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे आई होप त तव्हां हिनखे इंजॉय कंदो मूंसां गॾु रहिजो असांजी धरती असांजो शान रहे सलामत हमेशा असांजी धरती असांजो शान रहे सलामत हमेशा सरसब्ज़ पाकिस्तान तरसब्ज़ पाकिस्तान सरसब्ज़ पाकिस्तान सरसब्ज़ पाकिस्तान असांजी धरती असांजो शान रहे सलामत हमेशा असांजी धरती असांजो शान रहे सलामत हमेशा 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 नारो आहे असांजो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर तोड़ छॾींदासीं दुश्मन जो तकब्बुर दुश्मन जो तकब्बुर रब्बुल आलमीन आहे मुल्क ते मेहरबान असांजी धरती असांजो शान रहे सलामत हमेशा 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 कश्मीर असांजो कश्मीर असांजो हर क़ौम जो माण्हू आहे अमीर असांजो अमीर असांजो मुल्क जी हिफ़ाज़त लाइ आहिनि तयार जवान
असांजी धरती असांजो शान रहे सलामत हमेशा 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 मटना है खुदा बख्श असांजे मुल्क जो असांजे मुल्क जो सजी दुनिया में तारीफ करे तो हर को करे तो हर को इहा आहे जमहूरिया पाकिस्तान जी पहचान असांजी धरती असांजो शान रहे सलामत हमेशा 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 वेलकम जी खुशामदीद भली कार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर मोहबतुनि भरियो सलाम ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो हिन महफ़िल में जेके नवां दोस्त आहिनि उन सभिनी खे अगेन हिकु दफ़ो ॿीहर भली कार जेके नया मेंबर्स असांजे महफ़िल जा वधंदा था वञनि सो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त जॾहिं जॾहिं नवां माण्हू ईंदा आहिनि त नओं तजुर्बो असांखे ॿुधण लाइ मिलंदो आहे त पंहिंजी ज़िंदगीअ जा तजुर्बात पंहिंजी ज़िंदगीअ जो हाल अहिवाल मूंसां अॼु शेयर ज़रूरु कंदा कयो त मां त तव्हांखे पंहिंजा हाल ॿुधाईंदो आहियां सो तव्हां बि शेयर करे सघो था 021 ऐं टेलीफोन नंबर स्क्रीन ते ई मौजूदु आहे मूंखे ख़बर न आहे त हाणे नओं नंबर कहिड़ो आहे ऐं मुंहिंजो जेको पेज आहे फेसबुक ते राजा मेमन जे नाले सां तव्हां उनखे ज़रूरु जॉइन कयो ऐं उन ते मैसेज ज़रूरु मोकिलियो किथां न किथां तव्हांजो अहसासु असां ताईं पहुची वञे इहा असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे अस्सलाम वालेकुम हलो नसरपुर खां केरु ॻाल्हाए थो केरु अदा मोहम्मद बख्श ख़ासि अली कहिड़ा हाल आहिनि ख़ासि अली साहिबु ख़ुशि आहियो चाक चङा भला आवाज़ु अचे पियो मुंहिंजो तव्हां ॾे ओके कॉल डिस्कनेक्ट आई थिंक नेटवर्क जो तव्हां वटि इशू आहे हिन जे करे तव्हांजो आवाज़ु मूं ताईं सही न पियो पहुचे सो नसरपुर वारनि खे सभिनी खे अदा मोहबत भरियूं सलाम ख़ासि करे साहिबु असांजो उतां हुयो गॾु सो लवली कचहरियूं लवली ॻाल्हियूं हिन महफ़िल में हूंदियूं आहिनि पर जॾहिं ॻाल्हि मुल्क जी हुजे ॻाल्हि पंहिंजे देश जी हुजे त पोइ छा त मतिलबु हिकिड़ो फीलिंग्स हूंदियूं आहिनि पंहिंजी ज़िंदगी में अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे साईं साईं ज़ाहिद थो ॻाल्हायां पियो केरु ज़ाहिद सोलंगी किथां नौशरपुर खां हा कहिड़ा हाल आहिनि ॻोठ ई ख़ुशि आहे चाक चङो भलो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अरे मां बि नौशरे फिरोज़ जो आहियां हा थोरो किथां जो आहे नौशरे जो कंडियारो किथे ॻोठ असली ॿुधा न खानवाण त नौशरो खंडियारो वरी खानवाण परे आहे ठीकु आहे ॿिया कहिड़ा हाल आहिनि चलो भली कार था चओ पहिरियों दफ़ो आया आहियो शो में छा कंदा आहियो माशाल्लाह ज़बरदस्त तव्हां त अहिड़े इदारे में आहियो जो तव्हां अॼु ॾींहं बि ज़बरदस्त तव्हांजे करे ई पाण सेलिब्रेट कयूं पिया त ॿुधायो को मिली नगमो ॿुधायो परदेसी खे पोइ ॾिसूं था पहिरियां मुल्क जी त ॻाल्हि कयूं मुल्क जे बारे में बि असांखे ॿुधूं था पिया हा हलो मुल्क खे ॿुधो ठीकु आहे महिरबानी ओके परदेस ते गानो खपे देखे सो अदा कोशिशि कंदासीं को परदेस ते प्रोग्राम कयूं त परदेस ते को गानो न यार कजे इहो ख़ाली छा हिकिड़ो परदेसी ते बि ॾाढा गाना ठहियल आहिनि त अहिड़ो हिकिड़ो गानो प्रोग्राम कजे जेको सॼो परदेसनि ते हुजे सो परदेस माण्हू छो वेंदो आहे ऐं माण्हू परदेस में कीअं पंहिंजी ज़िंदगी खे जेको आहे सो गुज़ारींदो आहे पंहिंजे ॿारनि खां पंहिंजी फैमिली खां परे रही करे ऐं कीअं पंहिंजी ज़िंदगीअ खे इंजॉय बि कंदो आहे हिकिड़ी रस्ते सां ॿिए रस्ते सां इहो चवंदासीं त हू ॾुखियो बि हूंदो आहे पंहिंजी फैमिली खां परे पर सिक हूंदी आहे माण्हू खे जॾहिं परदेस वेंदो आहे त पोइ सिक हूंदी आहे मिटनि जी माइटनि जी भाइरनि जी भेनरुनि जूं अमड़ जूं बाबा जूं सभिनी सिक हूंदी आहे
पर वरी जीअं असांखे सिक हूंदी आहे ईअं ई पंहिंजी फैमिली खे बि सिक हूंदी आहे त पोइ इहा सिक बि ॾाढी सुठी आहे, ज़रूरी आहे गाॾी हुजणु ज़िंदगीअ में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे जनी? सभु ख़ैरु अदा। केरु पियो ॻाल्हाए? वफ़ा मीर ख़ान मुगेरी दुबई खां प्यारा। कहिड़ा हाल आहिनि मीर ख़ान? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो? अल्लाह जो करम आहे जनी, तव्हां ॿुधायो? ख़ुशि आहियो? एवन एवन अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे बिल्कुलु साम्हूं। छा पियो थिए अॼुकल्ह दुबई में? अल्हम्दुलिल्लाह दुबई में माशाल्लाह तयारियूं कयूं पिया 14 अगस्त जो। हा हा जी, चलो शो ॾिसो पिया असांजो? बिल्कुलु शो खे मिस ई न आहियूं कंदा, कॾहिं कॾहिं वरी रिपीट में बि ॾिसंदा आहियूं जॾहिं तव्हांजो लाइव न हूंदो आहे त। तव्हांजो वरी शाइरी बि कमाल आहे न, तव्हां मोकिलींदा आहियो दुबई मां त ज़बरदस्त मज़ो ईंदो आहे। बसि कॾहिं कहिड़े हाल ते कॾहिं कहिड़े हाल ते, माना हर रंग हुजे न भाउ। न न सुठो आहे, सुठो आहे, रंग लाज़मी आहे भाई। असां सेलिब्रेशन शुरू करे छॾी आहे सिंध टीवी। 1 अगस्त खां वठी कंटिन्यू पाण मॉर्निंग शो हुजे, गेम शो हुजे, ही शोज़ हुजनि त पाण पंहिंजे मुल्क जे लाइ ॻाल्हायूं पिया, कचहरी कयूं पिया। शो में बि तमामु भलो, हुन में बैकग्राउंड जो पाकिस्तानी गानो हुयो तमामु बहितरीनु, जेको वज़न करायो पिया हिन में बि जेको नगमो हुयो तमामु बहितरीनु। हा माना असां थोरा सिंगर थी विया आहियूं, हाणे ॻाइणा थी विया आहियूं। न इंशाल्लाह इंसान थोरो कोशिशि कंदो, हरकत में बरकत आहे। हरकत में बरकत आहे, लाज़मी आहे इहा बि हरकत। हा जी जी, चलो ॿुधाए को अॼु को मिली नगमो ॿुधाए। तव्हांखे छा कुझु लफ़्ज़ ॿुधाईंदुमि जेको पाकिस्तान जे बारे में। ॿुधायो। लबनि ते मुल्क तुंहिंजो नाव रहंदो। हा लबनि ते मुल्क पाकिस्तान तुंहिंजो नाव रहंदो। ऐं जिते बि रहां तुंहिंजो गानो ॻाईंदो रहंदुसि। ऐं जिते बि रहां तुंहिंजो गानो ॻाईंदो रहंदुमि। देश हुजे या परदेश, हर ॾींहुं पंहिंजो पाकिस्तान खे सारींदासीं। असां पाकिस्तानी हमेशह फ़ख़ुरु कंदा आहियूं पाक आर्मी ते। असीं पाकिस्तानी फ़ख़ुरु कंदा आहियूं पाक आर्मी ते, जेके पंहिंजा निंड फिटाए असांखे सुकून सां सुम्हारनि था। हू पंहिंजा निंड फिटाए असांखे सुकून सां सुम्हारनि था। असां हर वक़्तु उन्हनि खे सलाम पेश कयूं था, हर वक़्तु उन्हनि खे सलाम पेश कयूं था। वाह वाह वाह, ज़बरदस्त। अल्लाह हाफ़िज़ जानी, महिरबानी। बिल्कुलु असांखे पंहिंजे इदारनि जी, पंहिंजे जेके फोर्स जा जेके इदारा आहिनि उन्हनि जी असांखे इज़त बि करणु खपे ऐं असांखे ॿुधाइणु खपे दुनिया में त असां जहिड़ी प्रोफेशनल जेका फोर्स आहे उहा दुनिया में किथे बि कान्हे। पाकिस्तान आर्मी हुजे, पाकिस्तान नेवी हुजे, पाकिस्तान एयर फोर्स हुजे या उन सां गॾु जेके ॿिया असांजा इदारा आहिनि, मां चवंदो आहियां त असांजी पुलिस हुजे जेका शहरनि में अंदरि जेका जंग हले पई उन्हनि खे जेको आहे सो जेका संभाले वेठी आहे। त इहे जेके बि असांजा इदारा आहिनि, इन्हनि इदारनि जहिड़ा प्रोफेशनल माण्हू ॿाहिरि न आहिनि किथे बि। सो ज़बरदस्त भई, असां अॼोको ॾींहुं सेलिब्रेट कयूं पिया, पंहिंजे मुल्क जे नाव कयूं पिया। अॼोके ॾींहं ते कचहरियूं उहे आहिनि, अॼोके ॾींहं ते मिली नगमा उहे आहिनि, अॼोके ॾींहं ते ख़ुशबू उहा आहे। छो त जिथे वञूं पिया हिन वक़्तु असांजो मुल्क साए ऐं अछे रंग में ईअं सिंगारियल आहे, चाहे उहो झंडे जी सूरत में हुजे, चाहे उहो गुब्बारनि जी सूरत में हुजे, चाहे उहो लाइटिंग जी सूरत में हुजे, पर मुख़्तलिफ़ रंग लॻा पिया आहिनि। ऐं मां चवंदो आहियां त पूरे मुल्क में त आहे ई आहे सेलिब्रेशन, पर सिंध में बि तमामु घणी सेलिब्रेशन थी आहे। चाहे उहो गवर्नर हाउस हुजे हैदराबाद हुजे, रानी बाग हैदराबाद हुजे, या कराची नेशनल स्टेडियम हुजे, सखर हुजे, त जेके बि असांजा शहर आहिनि सिंध जा, इन्हनि बि ॾाढो सेलिब्रेट कयो आहे। आई होप त तव्हां ज़रूरु इंजॉय कयो हूंदो। ऐं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त यार हीअ त शो वठिजी वियो, हीअ जॾहिं लखनि जी तइदाद में माण्हू हूंदा आहिनि, शोज़ हूंदा आहिनि, उते ई नंढियूं नंढियूं शयूं थींदियूं आहिनि, उनजो का ॻाल्हि कान्हे का। सेलिब्रेशन में सभु कुझु माफ़ आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो साईं। वालेकुम सलाम साईं, छा हाल आहे? साईं अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? ख़ैर शुक्र आहे। मन लॻो था। उस्ताद मोहम्मद को ॻाल्हायूं था साईं। उस्ताद मोहम्मद खां। नालो छा आहे तव्हांजो? हा, उस्ताद मोहम्मद अली नवाज़ महर। अली नवाज़ महर साहब, उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान मां। भलीकार था चऊं तव्हांखे साईं। भलीकार प्रोग्राम ॾिसंदा ते वेठा ते भलीकार। महिरबानी महिरबानी। भली खो आख़िते चक्कर आयो ते काल। हा वाह, भली खो आख़िते वाह। जी 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 जी, पहिरियों दफ़ो आया आहियो शो में? पहिरियों चक्कर। कीअं लॻंदो आहे? कीअं लॻंदो आहे तव्हां? वीआईपी छा सुठो लॻंदो आहे? पर तव्हांजो प्रोग्राम सुठो लॻंदो आहे, तव्हां बि सुठा लॻंदव। मां त लॻंदो आहे, पर मुंहिंजो प्रोग्राम में अहिड़ो छा आहे जेको सुठो लॻंदो आहे? बस तुंहिंजो प्रोग्राम सुठो आहे। बस प्रोग्राम सुठो आहे, बस सुठो आहे, बस तुंहिंजी नज़रूं सुठियूं आहिनि त सभु कुझु सुठो लॻंदो आहे तोखे? हा चलो गुड आहे। महिरबानी अदा, महिरबानी महिरबानी। छा कजे बलूचिस्तान भई। उस्ताद मोहम्मद मां असांजी कॉल आई। ऐं ईअं ई जेके चारई सूबा आहिनि इहे जॾहिं गॾु बि आहिनि त असांजो मुल्क ठहंदो आहे पाकिस्तान। ऐं सिंध हुजे, बलूचिस्तान हुजे, पंजाब हुजे, सरहद हुजे, ख़ैबर पख्तूनख्वा हुजे, जेको बि जेके असांजा सूबा आहिनि
जॾहिं सभु जुड़ंदा आहिनि, जॾहिं हींअर हिन वक़्तु असांजो इंडिया सां जेको सिलसिलो हलियो पियो उन वक़्तु जॾहिं सभई सूबा हिक ॿिए सां हूअं बि मोहबत प्यार आहे पर सॼी क़ौम हिकु थी बीह रही त भई अब तेरा क्या होगा कालिया हा पोइ दोस्तनि मिड़ई हेॾा होॾा माफ़ियूं वठी मिड़ई दुआ सलाम करे वॾे चवंदा आहिनि न त पोइ मिड़ई पर्चियूं हलराए पंहिंजो पाण खे मिड़ई बचराए वरितो। सो छा कजे मोदी सरकार खे साईं, छा कजे इहो चई सघूं था। हा भई मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में तव्हांजा रंग ऐं तव्हांजे रंगनि में हिकिड़ी कॉल मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? सबा। जी जी। सबा किथां थी ॻाल्हाए? हैदराबाद खां। हैदराबाद खां। सबा ख़ुशि आहीं? जी अलाही शुक्र अल्हम्दुलिल्लाह। छा कंदी आहे सबा? असां पढ़ंदा आहियूं। छा पढ़ंदी आहे सबा? फर्स्ट ईयर। फर्स्ट ईयर में पढ़ंदी आहे, माशाल्लाह। वेलकम था चऊं तव्हांखे। हैदराबाद जे कहिड़े कोने मां ॻाल्हायो पिया? जी असां नकाश मां। हा नकाश विलास। जी जी फेज़ 1 मां। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो शो अॼु पहिरियों दफ़ो ॾिठो आहे ऐं ॾिसंदा रहंदा आहियो? असां माशाल्लाह यको ॾिसंदा आहियूं 2-3 सालनि खां। 2-3 साल खां पोइ कॉल अॼु कई भला ईअं भुलिजी पिया? ॾिसंदा आहियूं। अॼु कीअं भुलिजी पिया पोइ असां ॾे? बसि असां अलाही शुक्र आहे मस्तु असांखे कार लॻी वई आहे। हा माशाल्लाह माशाल्लाह। चलो भली कार था चऊं। अदी सना नालो ॿुधायो, सबा ॿुधायो? सबा। सबा अदी सबा खे भली कार था चऊं। ख़ुशि हुजो। तव्हांजो ॾिसंदा आहियूं। टिकटॉक बि ॾिसंदी आहे मुंहिंजो? जी। चलो टिकटॉक सुठा हूंदा आहिनि मुंहिंजा? जी माशाल्लाह। चलो महिरबानी। ॿुधायो अॼु को मिली नगमो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। जी मिली नगमो को ॿुधायो। को गीत ॿुधायो भला। गीत असां नात ॿुधाईंदासीं। छा ॿुधाईंदो? नात। नात ॿुधाईंदो, माशाल्लाह। ॿुधायो नात। बिस्मिल्लाहिर्रहमान। महबूब मोहम्मद ये मोरे करता सदके। हेलो हेलो माशाल्लाह सुभान अल्लाह। अच्छा अदी थैंक यू वेरी मच अदी जी। आई होप थिंक हेलो कॉल डिस्कनेक्ट थी वई। सो वॾी महिरबानी भेण अवां प्रोग्राम में शामिल थिया। सबा असां सां गॾु गॾु फ्रॉम हैदराबाद। छा कजे अॼु चवंदासीं दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान। ऐसी ज़मीं और आसमां इनके सिवा जाना कहाँ बढ़ती रहे ये रोशनी चलता रहे ये कारवां दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान। आहा छा कजे वाइल कुझु कोन था कयूं भई। लाइव कॉल्स जो हसीन सिलसिलो आहे। खोड़ सारी लाइव कॉल्स आहिनि असांजी हिन महफ़िल में। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे मुंहिंजा सुहिणा साईं? साईं मां सईद अली बमरो पियो ॻाल्हायां तालका नारा। सईद अली बमरो साहब फ्राम नारो। कहिड़ा हाल आहिनि? जी अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां ठीकु ठाक आहियां। सईद भाउ छा कंदा आहियो तव्हां? साईं मां स्टडी हाणे कई आहे। इंटर खे क्लियर थी वई आहे। रिज़ल्ट बि अची वियो आहे। वेरी गुड ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांखे भली कार था चऊं। अॼु असांजी महफ़िल में पहिरियों दफ़ो आया आहियो? न असां त बचपन खां ई वठी जेको टेलीविज़न ते ॾिसंदा आहियूं ऐं जेको आहे तव्हां ख़ालूं वणंदा आहियूं लेकिन दरअसल काल न आहे लॻंदी। हाय तुंहिंजो बचपन त पोइ असांजो छा हो अदा? असांजो बि त बचपन हो जॾहिं खां तूं ॾिसी पियो। मूंखे माण्हू सम्झंदा आहिनि पोड़ो थी वियो आहियां आऊं माना ईअं माना। जी जी ईअं छो ईअं माना बचपन खां ॾिसूं पिया भई। मां जो बि त बचपन हो जॾहिं खां मां आयो हुउमि टीवी ते। हा बिल्कुलु तव्हांजो बचपन हुयो पर वरी असांजो बचपन हुयो नी कुझु थोरो चेंज हुयो। हा चलो गुड गुड। तव्हांखे भली कार था चऊं। अॼु को मिली नगमो ॿुधायो पंहिंजे मुल्क ते। हा ॿुधाईंदासीं इंशाल्लाह।
ये तेरा पाकिस्तान है, ये मेरा पाकिस्तान है, इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। ओ इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। ये मेरे कायद की जीती जागती तस्वीर है। हाँ जागती तस्वीर है, लेकिन आगे ना सोचूं। हाँ, शायरे मशरिक की ख्वाबों की हंसी ताबीर है। ख्वाबों की हंसी ताजीर है, ख्वाबों की हंसी ताजीर है। जेको सिंगिंग वग़ैरह कंदो आहियां ऐं मौला जे शान में क़सीदा वग़ैरह मनक़बत बि पढ़ंदा आहियूं। इन जे हिसाब सां सुर माशाल्लाह बहितर आहे साईं। महिरबानी साईं, महिरबानी। असांजो सुर बहितर आहे या तव्हांजो बहितर आहे? न न माशाल्लाह, तव्हां त टैलेंटेड आहियो, तव्हांजी तव्हांखे घणो टाइम थियो आहे इन जे हिसाब सां। महिरबानी महिरबानी, कुर्ब 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 दोस्त, कुर्ब कुर्ब। थैंक यू। अधो असां सां गॾु गॾु भई ऐं तमामु ज़बरदस्त मिली नगमो ॿुधाई। इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। ओ इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। वाह सही वाह। छा कजे छा कजे छा कजे, कुझु कोन कंदासीं भई। मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में असां सभिनी खे शामिलु रखंदासीं, छो त राति थिए थी, सूर जागनि था ऐं सूरनि खे सुम्हारणु असांजो कमु आहे, असांजी ड्यूटी आहे। ऐं सूर तॾहिं ई सुम्हंदा आहिनि जॾहिं पाण मोहबतूं विरहाईंदा आहियूं, प्यार विरहाईंदा आहियूं। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। असांखे राजा सां ॻाल्हाइणो, राजा मेमन सां। जी जी, अदी आऊं ॻाल्हायां पियो राजा मेमण। तव्हां पंहिंजे टीवी जो आवाज़ु बंदि कयो। असां हुनखे ॾिसूं पिया। जी जी, मां बि तव्हां सां ॻाल्हायां पियो। केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? हैदराबाद खां पिया ॻाल्हायूं। अदी जो नालो छा आहे? सुनैना। सुनैना? हा। सुनैना खे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। सुनैना, छा कंदियूं आहियो? असां वेठा आहियूं। तव्हां वेठा आहियो, असां बि वेठा आहियूं। हू कमु कहिड़ो कंदियूं आहियो? अच्छा, कमु घर जो कंदा आहियूं। घर जो कमुकार कंदा? कहिड़ो कमु सुठो कंदा आहियो घर जो? साॼा कंदा आहियूं। हा, सॼा कंदा आहियो? साॼा कंदा आहियूं। हा, चलो गुड। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी जी। कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियो? जॾहिं तव्हां हूंदा आहियो तॾहिं ॾिसंदा आहियूं। जॾहिं जॾहिं मां हूंदो आहियां तॾहिं ॾिसंदा आहियो तव्हां? जी जी। तव्हां हिकु आइटम सुठो पियो लॻे। अॼु आउं सुठो पियो लॻा? अॼु शाम पियो लॻो तव्हां। हा अॼु शाम पियो तव्हां सुठो पियो लॻो। हा, महिरबानी। इहो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे। हा जी जी। चलो, ख़ुशि जो आबाद। को मिली नगमो ॿुधाईंदो? नगमो? हा, मिली नगमो को पंहिंजे मुल्क ते, पाकिस्तान ते। छा कजे छा कजे छा कजे। ओके जी, कुझु कोन था कयूं। कॾहिं कॾहिं माण्हू कंफ्यूज़ थी वेंदो आहे जॾहिं पहिरियों दफ़ो ईंदो आहे न कंहिं महफ़िल में, कंहिं शो में, त माण्हू कंफ्यूज़ थींदो आहे त हाणे छा ॻाल्हाइजे। त अदी सां बि उहा ई कार हुई। त का ॻाल्हि कान्हे अदी, तव्हांजो पंहिंजो शो आहे, फैमिली शो आहे, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। जीअं तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे भाइरनि सां ॻाल्हाईंदा आहियो, ईअं ई मूंसां तव्हां ॻाल्हि ॿोल करे सघो था ऐं कचहरियूं करे सघो था, खोड़ सारा हाल अहिवाल करे सघूं था पाण हिन प्लेटफॉर्म तां। सो ख़ैर, हो ॿुधो आहे न, पंहिंजे दर्दनि जी, पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां, सभु मूं वटि दिलि विंदराइनि था। हा, तिन अछनि कारनि भूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां। हो न, बेल बिफोर, छा चवंदा आहिनि, बेल बिफोर अरेस्ट, असांजी ज़मानत थी। हलो जी, हलूं था हिकिड़ी ख़ूबसूरत मिली नगमे जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, एंजॉय कंदा। हम देखेंगे, हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे, हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे। वो दिन के जिसका वादा है, जो लोहे अज़ल में लिखा है, हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे।
के कोहे करा रोए की तरह उड़ जाएंगे। हम महकूमों के पाँव तले, हम महकूमों के पाँव तले, ये धरती धड़ धड़ धड़केगी। और अहले हकम के सर पर जब बिजली कड़कड़ खड़केगी, हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे। जब अर्ज़े खुदा के काबे से, जब अर्ज़े खुदा के काबे से सब बुत उठवाए जाएंगे। हम अहले सफा मरदूदे हरम मसनद पे बिठाए जाएंगे। हम अहले सफा मरदूदे हरम मसनद पे बिठाए जाएंगे। सब ताज उछाले जाएंगे, सब ताज उछाले जाएंगे, सब तख्त गिराए जाएंगे। हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे, हम देखेंगे, हम देखेंगे, हम देखेंगे। वेलकम जी, ख़ुशामदीद भलीकार ऐं भलीकार सां गॾु गॾु अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जा अहसास हिन महफ़िल में आहिनि शामिल। सो ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर ज़िंदगीअ खे जेकॾहिं तव्हां ख़ूबसूरत ठाहिणु चाहियो था त पोइ ज़िंदगीअ में कोशिशि कयो त उन जॻह ते पहुचो, उन मंज़िल ते पहुचो जिथे तव्हांखे हर उहा महांगी शइ सस्ती लॻणु लॻे। हा, हाणे आउं मंज़िल ते आहियां। सो ज़िंदगीअ में कुझु बि करिणो आहे त नेक नियती सां कयो ऐं महिनत सां कयो, तव्हांखे अलाह साईं हुनजो फल ज़रूरु ॾींदो। सो वठो था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? मस्तु मतारा? छा हाल आहे चाचा? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? ॾाढा सुठा पिया लॻो। महिरबानी महिरबानी, तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे ऐं तव्हांजो अखियूं सुठियूं आहिनि त तव्हांखे सभु शइ सुठी लॻंदी। बिल्कुलु सही आहे, तव्हां त भला पिया लॻो, फस्ट क्लास पेज में लॻा पिया। महिरबानी, कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में को मिली नगमो। क़ौमी तरानो चओ त तव्हांखे ॿुधायां, ऐं 5वीं क्लास में पढ़ंदो सभिनी अॻियां हूंदासीं, असेंबली में पढ़ंदा हुआ, अञा ताईं मूंखे यादि आहे। वाह 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 वाह, पोइ मां वरी उथी बीहां त पोइ क़ौमी तरानो तव्हां पढ़ो, ठीकु आहे? हल इरफान। ॿुधायां? हा। पाक सरज़मीन शादबाद, ईश्वर हसीन शादबाद, तू निशान अज़्म आलीशान, मर्ज़ पाकिस्तान, मरकज़ यकीन शादबाद। पाक सरज़मीन का निज़ाम, कुव्वते कुव्वते अवाम, मुल्क सल्तनत पाइंदा ता जिंदाबाद, शादबाद मंजिले मुराद। पट में सितारो हिलाल, रहबरे तरक्कियो कमाल, तर्जुमान मादी जान हाल, जान इस्तकबाल, साए खुदा जुल जलाल। वाह भाई वाह, ज़बरदस्त साईं, ज़बरदस्त भाई। ऐं असां सभु ख़ैर, असां बि नंढा हूंदा हुआसीं, ॾाढो माना शुरू में जो असेंबली में बीहंदा हुआसीं त माशाल्लाह माना ओवरऑल पूरो जॾहिं स्कूल बीहंदो लाइन में, क्लास बीहंदा त केॾो ज़बरदस्त शोर सां
ऐं हींअर बि तराना थींदो आहे पहिरियां हा हींअर बि तरानो थींदो आहे छोकिरा हूंदा असांखे मुकर करे 5 क्लास में क़ौमी कराऊं तव्हांखे पढ़ाइणो आहे सुबुह स्कूल टाइम अॻु में ॾियणो हा हा ईअं ई आहे ईअं ई डेली आहे पढ़ाईंदासीं ईअं ई आहे ईअं ई आहे ईअं ई आहे महिरबानी ॿियो छा हाल आहे चाचा स्कूल सुबुह मां सुठो सां ॿियो सभु ख़ैरु आहे अरीबा सुम्ही पई आहे या सवेल ई हरीबा सुम्ही है हा चलो अरीबा खे खोड़ सारो प्यार खोड़ सारा सलाम हा खोड़ प्यार खोड़ सलाम सुभाणे सवेरे स्कूल में अॼु सुबुह सवेल उथी जल्दी सुम्ही करे ओके ओके साईं ओके ओके महिरबानी साईं असां सां गॾु हुयो फ्राम ठटा ऐं अरीबा जो ॾाढो भई असांजो पुराणो कॉलर चाचो सो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में असां सभिनी खे शामिलु रखां पियो हिन खां पोइ आख़िरी कॉल वठंदासीं पाण पोइ वरी पाण मोकिलाईंदासीं बि अॼु त प्रोग्राम जो वक़्तु ख़बर ई न पई अॼु ईअं पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो वाह शाह साहिबु वाह सो मोरई ज़िशान अली साहिबु आहे सलाम हाउ आर यू अदा वालेकुम सलाम अदा मां ठीकु आहियां तव्हां ठीकु आहियो सो वेलकम था चऊं तव्हांखे हिकिड़ी कॉल वठूं था अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मिसेस आसिया बबड़ो फ्रॉम हैदराबाद मिसिस आसिया बबड़ो फ्रॉम हैदराबाद मिसिस आकिब बबड़ो अदी काथे गुम थी वई आहे भेण तूं गायब थी वई आहे सफ़ा इते ई आहे कि ना वेंदुसि ए भाउ खे तूं विसारे छॾियो आहे सफ़ा हा न हा तव्हांखे कीअं विसारींदुसि हा ॿियो छा किथे यको कॉल ई न पे कई लॻे ई कोन थी तव्हांजी कॉल छा कजे छा अॼु हैदराबाद मां कॉल्स लॻियूं आहिनि काफ़ी सारियूं अच्छा हा सुठी ॻाल्हि आहे न लॻी वई ॿियो छा हाल आहे अदी ख़ुशि आहीं चाक चङी भली अल्हम्दुलिल्लाह अदो आकिब ख़ुशि आहे अदो साकिब ख़ुशि आहे सभु ख़ुशि आहिनि अल्हम्दुलिल्लाह सब ठीक चलो चलो दुआउनि में यादि रखिजो अॼु को मिली नगमो ॿुधायो दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल 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 पाकिस्तान जान जान पाकिस्तान एक ही ज़मीन और आसमान इसके सिवा जाना कहाँ बढ़ती रहे ये रोशनी चलता रहे ये कारवां दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान वाह से वाह दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान ज़बरदस्त ज़बरदस्त थैंक यू अदी असां सां गॾु गॾु वई अदी मिसिस आकिब अबड़ो फ्राम कासिमाबाद हैदराबाद ऐं असांजी पुराणी कॉलर आहे भई ॾाढो सुठो लॻंदो आहे हुन सां ॻाल्हि ॿोल कंदे त पाण वठंदासीं हाणे अव्हां खां इजाज़त आहे इनशाला ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त वरी तव्हां सां मुलाक़ात फज़ल मोहम्मद बागरानी साहिबु आहे अव्हांखे बि भली कया था अचूं ऐं दिलशाद सीलो साहिब खे बि सलाम एंड रईस अली अनवर चांडियो साहिब खे बि सलाम महिरबानी अदा थैंक यू वेरी मच सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में मां सभिनी खे रखां पियो शामिलु ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा कॾहिं कॾहिं ज़िंदगीअ खे वरी आसान लफ़्ज़नि में बि असां शामिलु करे सघूं था पंहिंजे मोहबतुनि में आख़िरी कॉल करे छॾी हुयमि पर अञा चए थो शाह साहिबु आख़िरी कॉल वठो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे सुहिणा साईं साईं मां रिज़वान अली मार गला मां दोस्ता मां तो कहिड़ा हाल आहिनि रिज़वान ख़ुशि आहियां चाक चङो भलो है लॻो पिया साईं अल्लाह के सां तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो मां ठीकु आहियां छा कंदो आहे रिज़वान हा असांजो लोहार को दुकान आहे लोहार को दुकान आहे हा हा चलो ज़बरदस्त ज़बरदस्त माना हू वारो चई सघिजे थो त 100 सोनार की एक लोहार की हाँ है ना और सुनाओ कैसे हो ठीक ठाक हो अल्हम्दुलिल्लाह हम ठीक है तुम बताओ हाँ मैं भी अल्लाह के एहसान है हाँ तुम्हारे अभी आपको मैंने टीवी में देखा था कब अभी अभी देखा अभी तो वैसे मैं कहाँ रेडियो पे आता हूँ क्या टीवी पे ही तो आता हूँ फिर अभी आपको मैंने देखा तो फिर कॉल लगाई अच्छा देखा तो फिर कॉल लगाई हाँ न मुझे तो मालूम नहीं था हाँ ना क्या मालूम था तुम्हें कुछ नहीं कुछ भी नहीं जिंदगी में कुछ मालूम रखते ही रही हो नहीं क्या रखे मेरी मोहब्बत प्यार व्यार हाँ नहीं नहीं ऐसा कुछ भी नहीं ऐसा कुछ नहीं मिली नगमो ॿुधाए को पाकिस्तान ते काहली डिस्कनेक्ट थी हलो भाई थैंक यू वेरी मच भाई वेंदे सुठो सुठो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ मिली नगमो प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ इन ट्रैक खे इंजॉय कंदा ऐं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ख़ालिद शाह साहिब खे असांजो दोस्त इरफान सो आरिफ़ खे सभिनी खे दुआउनि में यादि रखंदा ऐं अञा आहियूं छो वेट कर छा कजे बसि हो तारू वारू कढे छॾियसि सो ख़ैर हिन त माना वांट कई वरी ख़तमु हू आहे न वीचारो निंड मां अचानक उथंदो आहे झटका हणंदो आहे त भई मां वठां तव्हां खां इजाज़त इनशाला ज़िंदगी क़िस्मत ते सुभाणे राति जो 9 बजे तव्हां सां थींदी मुलाक़ात लव यू ऑल गुड नाइट टेक केयर हला भाई
शान पाकिस्तान, मुझी आन पाकिस्तान, मुझी जान पाकिस्तान, मुझी शान पाकिस्तान, पाकिस्तान मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान। मुझा वतन हाणे तुझी खातिर तन मन पह जोड़ींदासे, मुझा सनम हाणे तुझी खातिर जान भी पह जीड़ींदासे, मुझी आन पाकिस्तान, मुझी जान पाकिस्तान, मुझी शान पाकिस्तान, मुझी आन पाकिस्तान, मुझी जान पाकिस्तान, मुझी शान पाकिस्तान, पाकिस्तान मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान। मुझे वतन जी मिट्टी तुझी खुशबू आहे निराली, तू आही जन्नत जो टुकड़ो नाहे जहे जो को सानी, मुझी आन पाकिस्तान, मुझी जान पाकिस्तान, मुझी शान पाकिस्तान, मुझी आन पाकिस्तान, मुझी जान पाकिस्तान, मुझी शान पाकिस्तान, पाकिस्तान मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान, मुझी आन पाकिस्तान, मुझी जान पाकिस्तान, मुझी शान पाकिस्तान, मुझी आन पाकिस्तान, मुझी जान पाकिस्तान, मुझी शान पाकिस्तान, पाकिस्तान मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान, मुझो पाकिस्तान। लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।